नेब तरमीमू केस सुप्रीम कोर्ट केस सिधी रीत ॾेखारण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट नेब तरमीमुनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी सिधी रीत ॾेखारण जी ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नेब तरमीमू कलअदम करार ॾियण ख़िलाफ़ हुकूमती अपीलुनि ते ॿुधणी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कई। बेंच में जस्टिस अमीनुद्दीन जमाल मंदोखेल, जस्टिस अतर मिनुल्ला ऐं जस्टिस हसन अज़हर रिज़वी बेंच में शामिल आहिनि। नेब तरमीमू कलअदम करार ॾियण ख़िलाफ़ हुकूमती अपीलुनि ते ॿुधणी दौरान पीटीआई बानी वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश थियो। जस्टिस अतर मिनुल्ला ॿुधणी सिधी रीत नशर करण जी हिमायत कई ऐं रिमार्क्स ॾिना त केस पहिरियां लाइव हलंदो हो, हाणे बि लाइव हलणु घुरिजे। ख़ैबर पख्तूनख्वा जे एडवोकेट जनरल चयो त असां धुर थियण जी दरख़्वास्त दाख़िल कई आहे, ॿुधणी सिधी रीत ॾेखारी वञे। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त ही अवामी मुफ़ाद जो केस नाहे, अवां पंहिंजी सीट ते वेही रहो। बाद में सुप्रीम कोर्ट केपी जे एडवोकेट जनरल जी लाइव स्ट्रीमिंग वारी दरख़्वास्त 4-1 तां रद्द करे छॾी। चीफ जस्टिस ॿुधायो त जस्टिस अतर मिनुल्ला फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। यादि रहे त गुज़िरियल ॿुधणी ते बि पीटीआई बानी वीडियो लिंक ज़रिए सुप्रीम कोर्ट में पेश थियो, पर केस जी सिधी रीत ॿुधणी नशर न कई वई।